अॼु असां प्रिय शागिर्दों BA पार्ट सेकेंड जे उछल किताब जो शाह लतीफ़ मज़मून करे रहिया हुआसीं। हिन जा 2 पार्ट करे चुकासीं त शाह लतीफ़ खे ई सिंध जो आवाज़ करे छो कोठियो वियो आहे ऐं शाह ऐं ॿियनि मिड़नी शाइरनि जे विच में तफ़ावत कहिड़ो आहे। एतिरो पाण करे चुका हुआसीं। अॻिते हिन में लेखक ॿुधाए थो त वर्ड्सवर्थ अंग्रेज़ी शाइर जो यकीनो हो त दहकानियुनि जी ॿोली ई शहर आहे, मौज़ू नाहे, पर संदसि चए ऐं कए में वॾो फ़र्क़ु हो। हरारत खेसि पंडितनि जो हरफ़नि ऐं शाइरीन जे इस्तिलाहनि जी शरण वठणी पई, पर शाह हिक धक सां ॻोठाणनि जे ॿोलीअ, ॻोठाणनि जे कलाम खे शहर जे उतां ई बल्कि अल्लाह जे अर्श ते रसाए छॾियो। अल्लाह जे अर्श ते माना परमात्मा जे आसमान ते पहुचाए छॾियो कंहिंखे। ॻोठाणनि जी ॿोली जिन खे को वैल्यू कोन ॾींदो आहे ऐं ॻोठाणनि जा जेके कलाम आहिनि, जेके अॼु जे जेके माण्हुनि खे बिल्कुलु बि न जे बराबरि था करे माणनि, पर शाह ॻोठाणनि खे तमामु वॾो दर्जो ॾिनो आहे। ॿुधाए थो त उमिरि अछा कपिड़ा काराणियूं कीअं कनि, जिन जा थरनि में वर था वेण सहनि, हूअ जे हक़ भञनि से कीअं सतियूं सूंबरा। ॿुधाए थो त अछा कपिड़ा जेके आहिनि, आराणियूं माना ॻोठाणनि जूं स्त्रियूं कीअं कंदियूं, कीअं पाईंदियूं, छो जो उन्हनि जा जेके आहिनि वर माना उन्हनि जा जेके पति आहिनि, उन्हनि जा जेके घोट आहिनि, उहे तमामु वेण सही रहिया आहिनि, जिन जा थरनि में वर था वेण माना ताना टोटका उन्हनि खे मिली रहिया आहिनि उन्हनि जे पतियुनि खे, त उन्हनि जूं स्त्रियूं जेके आहिनि उहे अछा कपिड़ा पाइण जी बि आशा कोन थियूं रखनि। हू जे हक़ भञनि से कीअं सतियूं, हू अगरि इहा दीवार टोड़ीनि थियूं त उन्हनि खे सती केर बि न चवंदो। उहे बिल्कुलु बि ॼण त ईअं लॻंदो त उहे पंहिंजे पतीअ सां प्यार में मोहबत में न आहिनि ऐं हू पंहिंजे पतीअ खां अलॻि रही करे सुहिणियूं सताबियूं अछा कपिड़ा पाइनि थियूं। इन करे हू पंहिंजे पतीअ खां अलॻि रही करे हू अछा सुथरा साफ़ सुथरा कपिड़ा कीन थियूं वरिता। पोइ अॻिते ॾिसो कहिड़ी न सुठी लाइन चई अथई त छाजा ॾिंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾिंगो न थिए। हिन में ससी पून जी जेका स्टोरी आहे, जॾहिं ससुअ खे उन जा ॾेर वठी था वञनि उठ ते काहे करे, तॾहिं उनखे जॾहिं असली समक पवे थी त चवे थी त मुंहिंजे क़िस्मत जो ई ॾोह आहे, मुंहिंजे ॾेरनि जो को बि ॾोह कोन्हे। उहो चए थी त छाजा ॾिंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾिंगो, मुंहिंजा ॾेर ॾिंगा कोन आहिनि, मुंहिंजी क़िस्मत मुंहिंजी तक़दीर ई मूं ते मारो कयो आहे, छो जो मां पंहिंजी क़िस्मत खे फिटाए करे मां राति जो निंड कई त मुंहिंजे पुनुअ खे मुंहिंजा ॾेर जेके आहिनि राति जो उठनि ते काहे करे अॻिते गीलींदा वठी विया। इहा मुंहिंजी क़िस्मत जो ॾोह आहे, बाक़ी ॿियो न को जबलनि जो ॾोह आहे न को मुंहिंजे ॾेरनि जो ॾोह आहे। पोइ ॿुधाए थो त आराणियूं अवां छा ॾिठो जेकी ॾिठो मूं, ए आराणियूं ए स्त्रियूं तव्हां छा ॾिठो जेकी मूं ॾिठो। ज्ञान जा दक़ीक़ मसइला बि साॻीअ ॿोलीअ में सम्झायईं। ज्ञान जा दक़ीक़ माना बिल्कुलु हक़ीक़ी उसूलनि वारा सिद्धांत वारा जेके मसइला हुआ, उलझियल मसइला हुआ, उहे बि असांखे सुलझाए करे शाह लतीफ़ ॿुधाया आहिनि। कंधीअ उभियूं केतिरियूं साइड़ साइड़ कनि, किनारे ते बीह करे केतिरियूं स्त्रियूं पंहिंजे साइड़ खे पुकारे रहियूं हुयूं। किन सांगो साह जो के घोरियसि के घड़नि, उन्हनि खे पंहिंजे साह जी बि सुरत कोन्हे का। उहे हिक ई पल में उन ई घेड़ में उन ई किनारे अंदरि समुंड में घिड़ी पवनि थियूं ऐं पंहिंजे महबूब खे ॻोल्हियुनि थियूं। साइड़ संदो तिन घाघाए गिड़नि जी साहिब, पर उन्हनि ते ई महिरबानी थिए थो जेको अॻियां पुठियां पंहिंजो को बि साधन नथियूं ॾिसनि ऐं उन पंहिंजे पतीअ जे पंहिंजे सामुंडीअ जी इच्छा में पंहिंजी यादि में उन में समुंड में घिड़ी पवनि थियूं ऐं उन्हनि खे कोन साह जो सांगो पंहिंजे मतिलबु साह जी परवाह कान थियूं कनि ऐं हिकदमि टुप ॾेई करे उन ई खे ॻोल्हण जी कोशिशि कनि थियूं। नेक्स्ट ॿुधाए थो त चाइत पाए चित में सन्यो कतियो जिन तिन जो सराफ़नि को बि दाख़िल न कयो। मतिलबु जेके सन्नो कतियुनि थियूं चाइत पाए, उन्हनि जो जेको सराफ़ आहिनि उन्हनि जो परमात्मा हिकु बिल्कुलु हिकु न जे बराबरि बि उन्हनि जो परमात्मा क़बूल कीन थो करे। हिकु रतीअ बराबरि बि उन्हनि जो जेको इंसाफ़ कान थो थिए, जेको फ़ैसिला खणी करे जेको साधन खणी करे तलामी घुसनि थियूं।
पोइ ॿुधाए थो त ज़बरदस्त ऐं विलोलो पैदा कंदड़ जज़्बात जे इज़हार समय बि साॻी सादी ॿोली आहे त चे पापी आयो पर ॻाढ़ो साज़ खणी सुरंदो, वाई अथसि इहा वात में घुर इहा घुरंदो, मथे रे मलूक जे चारण न चुरंदो, जूनागढ़ जुरंदो पवंदी जाइ जुनून में। हीअ स्टोरी जेका आहे उहो बीजल ऐं रायडिया जी आहे। हिन में ॿुधाए थो त उहो जेको बीजल आहे सुरंदो सां सुठा सुठा गीत ॻाए करे उन राजा वटि आयो आहे ऐं उन इहा घुर कई आहे त मां पंहिंजे राजा खां उहा घुरंदुसि जेका उहो मूंखे ॾींदो, मुंहिंजी मन घुरी मुंहिंजी सूखड़ी मूंखे ॾींदो। जूनागढ़ जुड़ंदो पवंदी त तव्हांखे ख़बर हुई त बीजल ऐं रायडिया जी जेका स्टोरी हुई, बीजल रायडिया खे रायडिया खे बीजल जे सुर ते पंहिंजो सिर बि कपे करे ॾिनो हो। पोइ ॿुधाए थो अॻिते त ॿियो को शाइर हुजे हा त मलूक जे बदिरां बादशाह राव चई करे ॾे हा, सॼी कविता अची पट ते पवे आहे। हिन में असां रुॻो इहे स्टोरियूं त तव्हां थर्ड ईयर में, हीअ सेकेंड ईयर आहे, थर्ड ईयर में इहे तव्हांजो डिटेल में सभिनी जी स्टोरियूं ॾिनो त सुरससी पुनू सुहिणी मेहार उमर मारवी बीजल रायडियाज। हिते त उन्हनि जा नाला आहिनि त छा ॻोठाणनि जी ॿोलीअ खे कहिड़ो न सुठनि सुठनि अखरनि सां पंहिंजी पोइट्रीअ में यूज़ कयो आहे ऐं उन्हीअ खे मथे खणण जी कोशिशि कई आहे। वरी अॻिते ॿुधाए थो त ज़ाहिर आहे त सिंध जो आवाज़ु सिंधियत जो राखो दुआगो, सिंधियुनि जे दिलनि जो अनोखो तर्जमान शाह लतीफ़ ई आहे। जिन सिंध छॾी आहे तिन लाइ त शाह जा बैत ई वसीलो आहिनि, जिन जे ज़रिए पंहिंजी सिंधियत क़ाइमु रखी सघनि। जे सिंध जे दरिया जो दर्शन नथा करे सघूं ऐं सिंध जे वणनि खां सिकायल आहियूं त घटि में घटि शाह जे बैतनि में सिंध जो स्वरूप असां वटि आहे ई आहे। उहा वाणी पढ़ी ऐं ॿुधी सिंधियत खे पुख़्तो करे सघूं था। हिंद जे हार में असुली ऐं पहिरियों गहणो आहे सिंधियत। जीअं हिंद जे शरीर में असुली ऐं अवल आब आहे सिंध ऐं मास आहे मिटी सिंध जो, जे सिंध खे विसारे छॾियो त संदसि जौहर में कमी रहिजी वेंदी, छाकाणि त सिंधी ई आदि खां ई निज हिंदी आहिनि। जॾहिं सिंध में हुआसीं तॾहिं बि मुए पुॼाणा असांजा हॾा ऐं रख हिंद ॾांहुं गीलबा हुआ। हींअर हिंद में आहियूं त सिंधियत खे क़ाइमु रखण सां ई हिंदियत जी शेवा करे सघंदासीं। तंहिं करे जुगाए त सिंध जो आवाज़ु शाह लतीफ़ जी गूंज भारत जे हर कंहिं कुंड में सुञाइण जे हर को यतन करियूं, माना प्रयत्न कयूं। ॿुधाए थो अॻिते त राजनीति ऐं साहित्य में जे संबंध आहे त फ़र्क़ु बि आहे। साहित्य रुॻो राजनीति अवस्था जे हथ वस न आहे। यहूदी क़ौम हज़ारे साल घर घाट बिना रही ऐं राजनीति शक्तियुनि जो शिकार थींदी रही, पर यहूदी पंहिंजे इब्रानी ॿोली ऐं इब्रानी साहित्य खे चुटी रहिया। तव्हांजो हींअर मसे इज़राइल ठहियो, जिते बने इज़राइल दुनिया जे कुंड कर्छ मां अची गॾु थिया आहिनि ऐं वरी संदन ॿोली ऐं साहित्य जो विकास थियो आहे। राजनीति थरथले करे सिंधियुनि जो ॻच हिसो सिंध मां तरिजी निकितो आहे, पर केरु कोन चई सघंदो त राजनीति खेत्र में अञा बदल सदल न थियणी आहे। जिन खे सिंध जी सिक आहे, सिंधी साहित्य लाइ प्रेम आहे, से वस वेंदे सिंध जे आवाज़ शाह लतीफ़ खे साह सां सांढे रखंदा ऐं शाह जे बैतनि जी सूखड़ी पुश्त बि पुश्त सिंध हिंदियुनि खे वरसे में ॾींदा रहंदा। चवण जो मतिलबु इहो आहे त जेके सिंधियत जा प्रेमी आहिनि उन्हनि खे त शाह हिकु हिकु पल में हिकु हिकु घड़ीअ में यादि रहंदो ऐं उहे शाह जूं जेके स्टोरियूं आहिनि, शाह जूं जेके लोक कहाणियूं आहिनि, उहे उन्हनि खे पंहिंजे पुश्त बि पुश्त माना पंहिंजनि पोयनि पीढ़ियुनि खे ॾींदा रहंदा ऐं उन्हनि खे इन्हनि जूं सिखियाऊं ॾींदा रहंदा। इहो थियो अॼु शाह लतीफ़ जो जेको चैप्टर हो, मज़मून हो, उहो पूरो थियो। पर शाह लतीफ़ खे अञा बि तव्हांखे अगरि रेफरेंस लाइ बुक खपे त शाह जो रसालो जेको आहे, जंहिंमें 30 सुर आहिनि, जेको शाह जो हिकु तमामु अनमोल गुटको आहे, उन्हीअ खे तव्हां पढ़ंदियूं ऐं रेफरेंस जे रूप में ॾिसंदियूं। छो जो शाह लतीफ़
ही सिंधी साहित्य मां अगरि शाह लतीफ़ कढिजे त सिंधी साहित्य न जे बराबरि लिखजंदो। इन करे शाह लतीफ़ जेको आहे उहो सिंधी साहित्य जो हिकु अनमोल ॿहिगुणो ॻहिणो आहे। उन्हीअ खे तव्हां तमामु घणो पढ़ो ऐं ॿियनि खे ॿुधायो। बसि अॼु एतिरो ई।